बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी पोची खाने में ख़ुशि आमदीद। अॼु ठाहींदासीं असां आलूअ जी टोकरी। ठीकु आहे, उन में असां मुर्गी विधी आहे। मुर्गी तव्हां हिन में छोला चाट जेको बि विझणु चाहे विझी सघो था। मुर्गी खे मां पहिरियां मैरिनेट करे रखियो आहे लूण सां, लूणु ऐं लीमे सां, जीअं उन में थोरो खट बि शामिलु थी वञे ऐं तक़रीबन इन में ॻरी बि वेंदी आहे। लीमो ऐं लूणु विझण सां ही हिकिड़ो पाणी कढंदी त उहो सही आहे, उहो काफ़ी हद ताईं मुर्गीअ खे ॻरण में हेल्प कंदो आहे। हिन में जेके ॿिज हुजनि से तव्हां कढी छॾिजो, जेके लीमे जा से मां ॿिन मां थोरी देरि खां पोइ सभु कढी छॾिया हुआ ऐं कढी उन खां पोइ मूं थोरी देरि लाइ हिन खे फ्रिज में रखी छॾियो आहे। जॾहिं ही पाणी कढी छॾींदो उन खां पोइ हिन में मूं तिखो मसालो विधो आहे। तिखो मसालो विझी सिर्फ़ु उन खे 5 मिंटनि लाइ या 2-3 मिंटनि लाइ मैरिनेट कंदासीं। उन खां पोइ तेल खणी ऐं हिन खे पचाईंदासीं, छो जे जो मुर्गी जेको पाणी कढियो आहे उन में उहा तक़रीबन ॻरी चुकी आहे। बाक़ी हिन में सिर्फ़ु हिन में पचाईंदासीं, पचाए उन खां पोइ थोरी केचप विझंदासीं। जेकर तव्हां वटि केचप अवेलेबल न हुजे, ॾही हुजे त तव्हां ॾही विझिजोसि, उन सां बि ज़ाइको सुठो ईंदो आहे। हीअ सिर्फ़ु हिन जी ग्रेवी ठाहिण जे लाइ आहे। बाक़ी मुर्गी ईअं ई माशाल्लाह ॻरी चुकी आहे। हल्को हुनखे जीरण ते रखी तेल में मूं फ्राए कयो आहे त उहो माशाल्लाह सुठे नमूने सां थी चुकी आहे। तव्हां हिते ई अगरि हिन खे टोड़े ॾिसंदो माशाल्लाह टुटी वई, त इन जे करे असांजी मुर्गी तयारु आहे। बाक़ी असां ठाहियूं था जेका चाट ठाहिण लाइ मुर्गी हिन जी आलू जी, तो आलू खे सफ़ा मतिलबु मैश जीअं न आहे उहो न आहे करिणो। ही कचा आलू आहिनि, हिन मां पाणी जेतिरो थी सघेव कढी छॾिजोसि ऐं उन खां पोइ बि मूं कपिड़े ते रखियो आहे त अगरि मतिलबु पाणी हुजेसि सो बि हिन कपिड़े ते अची वञे ऐं उहो आलुनि में न रहे। जेतिरो हिन मां पाणी निकिरंदो, तव्हांजी जेका आहे छली आहे, छॿी आहे या जेका तव्हांजी जंहिंमें तव्हां ही चिकन रखंदो उहा तमामु सुठी ठहंदी। जेकॾहिं तव्हांजो पाणी हूंदो त ही मतिलबु टुटी वेंदी ऐं ही उन ओड़ो मज़े सां न ठहंदी। हिन खे मूं पहिरियां त जीअं कबो आहे कद्दूकश कबो आहे, ईअं मूं आलुनि खे कद्दूकश कयो। उन खां पोइ हिन खे मूं रखी छॾियो, थधे पाणी में रखियो। उन खां पोइ हिन जो सॼो स्टार्च निकिरी वियो। उन खां पोइ मूं हुन खे कपिड़े में रखियो आहे। हाणे इहे सभु आलू मां हिकिड़े बाउल में रखंदसि, उन में लूणु ऐं कॉर्न स्टार्च विझंदसि। तव्हांखे मूं पहिरियां थोरो विधो आहे त उन में जीअं मूंखे ख़बर पवे त उहो मतिलबु मैश थिए थो या नथो थिए। उन खां पोइ मूंखे लॻो त अञा बि हिन में ज़रूरत आहे ऐं पोइ उन में मां पंहिंजे हिसाब सां, तव्हां जेतिरी टोकरी ठाहिण था चाहियो उन हिसाब सां तव्हां थोरो वधीक विझिजोसि। मूं उन हिसाब सां विधो आहे। उन खां पोइ इहे जेके छाणियूं आहिनि चांहि छाणण वारियूं, उहे कोशिशि कजो त हिकिड़ी वॾी हिकिड़ी नंढी हुजे या ॿई बराबरि हुजनि। हिकिड़ीअ में थोरो आलूनि खे ईअं फैलाए रखिजो। उन खां पोइ वरी हिन में ॿी छली, हिन खे सफ़ा ज़ोर न आहे ॾियणो, सिर्फ़ु हिन जो शेप ठाहिणो आहे। इन खां पोइ असां तेल में फ्राए कंदासीं। जॾहिं ही थोरो फ्राए करण में ॾुखी हूंदी आहे, पर फ्राए थी वई हिकिड़ो दफ़ो त पोइ सिर्फ़ु छलीअ खे या जेका असांजी छाणी आहे उन खे तव्हां थोरो छुरीअ जी हेल्प सां थोरो खोलींदो त ही आराम सां निकिरी ईंदी। उन खां पोइ मूं ही पचाए चुकी आहियां, हे निकिरी चुकियूं आहिनि। हाणे तव्हां हिन में छोला चाट विझो। मूं जेका मुर्गी ठाही आहे सा विधी आहे ऐं उहा तमामु ॿारनि खे बहितरीनु लॻी। ॿारनि हिन में केचप मायूनीज़ विझी ऐं इंजॉय कयो। आख़िर में सिर्फ़ु मुर्गी त बची कोन, थोरियूं इहे बचियूं आहिनि, ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।